करबला न भूलेंगे, करबला न भूलेंगे, करबला न भूलेंगे, करबला न भूलेंगे, करबला न भूलेंगे। कातिल के पकड़ाइण जो हिकड़ो ही तरीक़ो हूंदो आहे, ॿाहिरि वावेला कयो, कातिल ते लानत कयो, मक़तूल ते सलवात पढ़ो त ख़बर पइजी वेंदी। जेके कातिल जा तरफ़दार हूंदा तव्हां सां गॾु न थींदा। जी नाज़रीन, आउं हिन वक़्तु जागीर अली अकबर जेको आहे अली अकबर इमाम बारगाह ते मौजूदु आहियां, बगाड़ मोरी ते मौजूदु आहियां। जीअं त हीउ ॻोठु क़ाबिल ख़ान मीरजत में हीअ इमाम बारगाह आहे। हिते जेको आहे सो सिक्योरिटी जा इंतज़ाम बि हिते न हुअण जे करे हिते जे जेके आहे इदारनि खे वॾी मुश्किलात थिए थी। अचो त हुननि खां पुछूं त हुन जो जेको छा चवणु आहे। जी, करबला जे शहीदनि जे लाइ पंहिंजे रत जो हिसो ॾींदा आहियूं। अस्कर पाकिस्तान की तरफ़ां असांखे जेको आहे सो हर साल जो सपोर्ट थींदी आहे, तीअं हिन साल बि थी आहे। जे सुधी असां हयाती हूंदा, जे सुधी असांजो गम जारी रहंदो, जे सुधी हयाती हूंदा, जे सुधी असांजो गम जारी रहंदो हमेशा जारी कंदा पिया अचूं। ऐं इहो सिलसिलो 1999 खां हलंदड़ आहे। इंशाअल्लाह ताला जेको आहे सो इहो सिलसिलो हलंदो रहंदो। ऐं जीअं त हिते असां सां इंतज़ामिया बि सुठो तावन कयो आहे ऐं इहा आज़ादारी इंशाअल्लाह जारी रहे। याली मदद अॼु योम आशूर के हवाले से हिते मरकज़ी इमाम बारगाह असांजी आहे जागीर अली अकबर बगाड़ मोरी ते, जिते हमेशा हर साल वांगुरु मरकज़ी जुलूस भी निकिरंदो आहे। 7 मुहर्रम ते भी जुलूस निकिरंदो आहे, उन खां अलावा 10 मुहर्रम ते भी जुलूस निकिरंदो आहे। इंतज़ामिया जे हवाले सां मां ॻाल्हि करियां त इंतज़ामिया जीअं त असांजो कुझु अहले तशी जेके शिया तंज़ीमूं आहिनि, SUC ऐं MWM असगरी ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान जा कुझु मेंबर्स ऐं इहा हिकिड़ी कमेटी ठही हुई DC ऑफिस में। इंतज़ामिया जेके उनखे भरपूर तावन कयो, जीअं त DHO ऑफिस जी असांखे एम्बुलेंस भी मिलियल आहे। सिक्योरिटी जे हवाले सां ॻाल्हि करियूं त हालांकि मुहर्रम खां पहिरीं जेका मीटिंग थी हुई DC ऑफिस में, उते त सिक्योरिटी जो असांखे वॾो ख़ातिरी ॼाणायूं हुयूं, पर सिक्योरिटी जे हवाले सां तव्हां हिते सराउंडिंग में ॾिसी रहियो को हिकु बि पुलिस एहलकार या का रेंजर्स वग़ैरह कोन्हे। हालात त हिते जा माशाअल्लाह बहितर आहिनि, पर पोइ बि सिक्योरिटी हिकिड़ो रिस्क हूंदो आहे। पर सिक्योरिटी जे हवाले सां मां इहो ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जे हवाले सां को बि हिते असांजे लाइ इंतज़ाम न कयो वियो। ऐं जॾहिं त असांखे मुख़्तलिफ़ तंज़ीमूं, जीअं मां ॿुधाए चुको आहियां, मज़कूरा तंज़ीमूं ॾाढो असांखे भरपूर साथ ॾिनो। जीअं MWM जो साईं सैयद अब्दुल हसन शाह उर्फ़ शबीर शाह, हिन खां अलावा SUC जो जावेद शाह, असगरी ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान जो ज़िली सदर मां पाण आहियां। असांजी हिकिड़ी कमेटी ठही, उन जे बावजूदि असां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते अशरो करायो, जीअं टंडो ऑफिस आहे ऐं हीअ असांजे बगाड़ मोरी यूनियन काउंसिल दुमाणी आहे। ऐं हिते जे बरसाति जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बरसाति जे हवाले सां असां सां इंतज़ामिया को बि तावन न कयो। ऐं यूनियन जा जेके चेयरमैन आहिनि, उन्हनि खे इहा ज़हमत न थी त हिते अची करे असांजी हीअ हालत ॾिसनि। ऐं हिते जेको असां पाणी जमा थियो, गप गंद किचिरो जमा थियो, उहो असां पंहिंजी मदद पाण तहत ॻोठाणनि ऐं मोमिनीन मिली करे ही पाणी जेको असां इमाम बारगाह जे इहाते में कढायोसीं। पर मुख़्तलिफ़ ॻोठ जी सराउंडिंग में पाणी एतिरो जमा थियल आहे जेको असांजे जुलूस कढण में इंतिहाई मुश्किलात पेश अची रही हुई। हीउ जुलूस जेको असांजो इंतिहाई क़दीमी जुलूस 1999 खां वठी करे निकिरंदो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ वक़्तनि में असांखे डिस्ट्रिक्ट पुलिस बि असांखे भरपूर तावन कयो ऐं DHO साहब बि असांखे तावन कयो। पर हिन वक़्तु DHO साहब जे तरफ़ां हिकिड़ी एम्बुलेंस त मोकिली वई, पर पुलिस जे तरफ़ां असांखे कंहिं क़िस्म जो को बि तावन कोन कयो वियो। ऐं जॾहिं त चेयरमैन UC चेयरमैन कॾहिं ज़हमत न कयूं त हिते असांखे मिटी जी ज़रूरत हूंदी आहे, डस्ट जी ज़रूरत हूंदी आहे। जहाँ हिते बरसातुनि में, हालिया बरसातुनि में असांजी इमाम बारगाह जी इहा सूरत हाल थी वई, कंहिं बि इहा ज़हमत न कई त हिते अची उहा सूरत हाल। त हीउ जेको क़दीमी जेको आहे इमाम बारगाह आहे, जागीर अली अकबर इमाम बारगाह आहे, जेकी हिन वक़्तु तक़रीबन पुराणी क़दीमी आहे। हिते जेको आहे के बि हिते सिक्योरिटी इंतज़ाम तक़रीबन गुज़िरियल 2 सालनि खां हिते जेके सिक्योरिटी इंतज़ाम बि जेके मुहैया न कया विया आहिनि। हिन जो इहो चवणु आहे त असांखां जेको हीउ जुलूस आहे, हर साल जीअं हिते जुलूस कढंदा आहियूं, हीउ जेको जुलूस हितां खां थी कॾहिं बगाड़ मोरी ताईं वेंदा आहियूं, पर हिन विच में असांखे जेको सिक्योरिटी मुहैया न कई वेंदी आहे। हिन जो इहो बि चवणु आहे त हिते जेको असांखे पब्लिक हेल्थ जे तरफ़ां जेको आहे हिकु एम्बुलेंस ईंदी आहे, जेका असांखे मौजूदु हूंदी आहे ऐं असांखे हेल्प कंदी आहे। उनखां अलावा हिते जेके ॿिया जेके जेके असांखे कोन पिया मिलनि। उनखां अलावा हिते जेको जीअं बरसाति पई त हिन वक़्तु जेको हिन बरसाति में हिन इमाम बारगाह जे अंदरि बि जेको तव्हां ॾिठो त पाणी बीठल हो ऐं हिते जे जेको आहे इंतज़ामिया बि हिन जी जेको आहे का बि सार न रही। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV ठटो। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.